अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार मां है फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ईरान सां ॻाल्हियुनि जी बहालीअ लाइ 5 नवां शर्त रखी छॾिया। अमेरिका पारां ईरान खे जंग जे नुक़सान जो मुआवज़ो ॾियण खां इनकार। ईरान जे मंजमन थियल असासन मां रुगो 25% बहाल करण जो बि शर्त। 4 किलोग्राम रचायल यूरेनियम अमेरिका हवाले करण जो मुतालबो। ईरान खे रुगो हिकु एटमी मर्कज़ बहाल रखण जो बि मुतालबो। अमेरिका जंगबंदीअ खे ॻाल्हियुनि सां मशरूत करे छॾियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान जंग जे हवाले मुशावरत तेज़ करे छॾी। CNN मूजिबि डोनाल्ड ट्रंप इसराइली वज़ीर-आज़म नेतन्याहू ऐं क़ौमी सलामती टीम जे अहम मेंबरनि सां राबितो करे ख़यालनि जी ॾे वठि कई। ट्रंप चयो आहे त हिन हफ़्ते क़ौमी सलामतीअ जे मेंबरनि जी गॾिजाणी में इम्कानी जंग जी सूरतहाल लाइ टारगेट तइ कया वेंदा। अमरीकी सदर चयो वक़्तु तेज़ीअ सां गुज़री रहियो आहे। ईरान खे जल्द फ़ैसिलो करणो पवंदो। ईरान फ़ैसिलो न कयो त वटसि कुझु बि न बचंदो। राधण भरिसां जवाबदारनि मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि नौजवान नारी खे क़तल करे छॾियो। शाह पंजो थाणे जे हद ॻोठ नारीअ में मुबैना कार ऐं इल्ज़ाम हेठि 20 साला सोमल चांडियो खे घर अंदरि गोलियूं हणी क़तल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआत जांच मुताबिक़ नारीअ खे कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। वारे भरिसां चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। औरत ऐं ॻोठ जो चङो मुड़ुसु क़तल, हिकु ज़ख़्मी। लाड़काणे रोड ते हथियारबंदनि पुट सां गॾु वेंदड़ ॻोठ जे चङे मुड़ुसु शाहन चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। चङे मुड़ुस जे क़तल खां पोइ हथियारबंदनि ॻोठ गाज़ी खान मरखन में औरत भंभीअ खे फायरिंग करे क़तल करे छॾियो। इख़्तियार ख़ातून ज़ख़्मी। ॿिनि ॼणनि जे क़तल बाद धुरियूं मोर्चाबंद। ढोरो नारो वेझो मोटरसाइकिल जे चेन में कपिड़ो फासण सबबि औरत फौत, संदसि मुड़ुस ऐं पुटु ज़ख़्मी। बाईपास वटि मोटरसाइकिल में कपिड़ो फासण सबबि औरत मीरा रोड ते किरी पई। पोयां ईंदड़ ट्रैक्टर हेठां अची भाटिजी फौत। हादसे में औरत जो मुड़ुस ऐं पुटु ज़ख़्मी थी पिया। गणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतकिल। कराची भरिसां तेज़ रफ़्तार डंपर पुलिस मोबाइल मथां चढ़ी वियो। 2 अहलकार शहीद। M9 मोटरवे ते हैदराबाद खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार डंपर रोड ते बीठल पुलिस मोबाइल सां टकराइजी वियो। हादसे में सब इंस्पेक्टर ऐं पुलिस अहलकार थॾे ते ई फौत थी विया। पुलिस डंपर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। कोटड़ी जी भरिसां फुर दौरान मज़ामत ते नौजवान क़तल। वारसनि पारां क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। मिस्री शाह स्टाफ वटि फुर दौरान मज़ामत ते हथियारबंद नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा बुख़्तीअ खे क़तल करे छॾियो। वारसनि जो लाश रखी क़ौमी शाहराह ते धरणो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं।